सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब ॿियो सबक 5 नक जी बनावट ऐं अमल नोज़ एनाटॉमी एंड वर्क। सिंध ऑनलाइन स्कूल में ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे भली ॻाल्हि। मां आहियां नाना आबिद। हिन सबक में असां तव्हां सां गॾिजी नक जे बनावट जे बारे में बुनियादी ॼाण हासिल कंदासीं ऐं ॾिसंदासीं त नक कीअं कमु कंदो आहे ऐं असां कीअं सुंघंदा आहियूं। असां पहिरीं ॾिसी चुको त ऑर्डर्स जो तालुक यानी ख़ुशबू हुजे या बदबू हुजे या बुख लॻाइण वारी ख़ुशबू हुजे या अतर वारी ख़ुशबू हुजे, उन जो तालुक असांजे हिकिड़ी हिस सां आहे जंहिंजो नालो आहे सुंघण। ऐं उन सुंघण लाइ या उन हिस खे इस्तेमालु करण लाइ जेको उज़वो इस्तेमालु थींदो आहे उहो आहे नक। अचो त ॾिसूं त नक इहे ख़ुशबू ऐं बदबू कीअं महसूसु करे थो ऐं असांजो इहो सॼो सिस्टम जेको आहे, जेको सिरिश्तो आहे सुंघण वारो, उहो कीअं थो कमु करे। कंहिं बि क़िस्म जी बू, पोइ चाहे उहो ख़ुशबू हुजे या बदबू हुजे, जंहिंखे इंग्लिश में ऑर्डर चइबो आहे, उहा हवा में कीमियाई शयूं हूंदियूं आहिनि। असांजे नक में कीमियाई ख़ाबरू रिसेप्टर्स हूंदा आहिनि जेके उन शयुनि जे मालिक्यूलनि खे महसूसु करे, उन्हनि खे एनालाइज़ करे, उन जो तज़ियो करे ऐं सम्झी वेंदियूं त इहा कहिड़ी शइ आहे ऐं उन जो पैगाम दिमाग़ ताईं पहुचाईंदा आहिनि। जेके बि हवा में असांजे में ख़ुशबू वारियूं शयूं आहिनि या बदबू वारियूं आहिनि, कंहिं बि क़िस्म जी बू मौजूदु आहे, उहा असांजे सुंघण जा जेके रिसेप्टर्स आहिनि या ख़ाबरू आहिनि, उहे महसूसु कंदा आहिनि ऐं उहे असांजे नक ताईं पहुचाईंदा आहिनि। इहो अमल थींदो आहे जो मालिक्यूल तहरुक पैदा कंदा आहिनि, मालिक्यूल स्टिमुलस पैदा कंदा आहिनि, उन स्टिमुलस ते रिसेप्टर्स जेके आहिनि उहे रिएक्ट कंदा आहिनि, उन्हनि मां जेको आहे उहो बरक़ी इशारा ठाहींदा आहिनि या इलेक्ट्रिकल सिग्नल्स ठाहींदा आहिनि। उहे सिग्नल तंतुनि जे मार्फत दिमाग़ ताईं पहुचंदा आहिनि ऐं दिमाग़ सम्झी वेंदो आहे त इहा कहिड़ी शइ जी ख़ुशबू या बदबू आहे। जेकॾहिं नक जी बनावट ॾिसिजे त नक में 2 नासूं हूंदियूं आहिनि, जंहिंजे अंदर वारे हिसे खे नेज़ल कैविटी चइबो आहे, यानी अंदरियों खांचो चइबो आहे। बू जा मालिक्यूल इन्हे नेज़ल कैविटी मां छिकिजी नक में अंदरि वेंदा आहिनि। नक में अंदरि मथे पासे अल्फैक्टरी रिसेप्टर्स या बू जा ख़ाबरू लॻल हूंदा आहिनि, जेके ॻंढियल हूंदा आहिनि बू वारे गोले सां। बू वारो गोलो दिमाग़ जो हिसो हूंदो आहे, उहो नक जो हिसो न हूंदो आहे। इन बू वारे गोले सां हिकिड़ी तंत ॻंढियल हूंदी आहे जेका दिमाग़ में पैगाम रसाणी जो कमु कंदी आहे, दिमाग़ ताईं पहुचाईंदी आहे। जेकॾहिं असां हिन हिसे खे वॾो करे ॾिसूं, यानी हीउ हिसो जेको आहे उहो असां वॾो करे ॾिसूं त असांखे नज़र ईंदो हीउ जेको आहे उहो मथियों अल्फैक्टरी बल्ब या बू वारो गोलो आहे ऐं हीउ जेको हेठियों हिसो आहे उहो जेके असांजो बू वारा ख़ाबरू आहिनि उहे आहिनि। जेके बू जा मालिक्यूल आहिनि, जेके कंहिं बि केमिकल जा मालिक्यूल आहिनि, उहे असांजे नक में अंदरि म्यूकस सां टंगराईंदा आहिनि। म्यूकस जेको आहे असांजे नक जे अंदरि जेका पाणियाठ हूंदी आहे उनखे चइबो आहे। ऐं जेके बू वारा ख़ाबरू हूंदा आहिनि उन्हनि जूं पछाड़ियूं उन पाणियाठ में हूंदियूं आहिनि, म्यूकस में हूंदियूं आहिनि। उते मालिक्यूल बू जा म्यूकस सां मिली ऐं हिकिड़ो केमिकल रिएक्शन कंदा आहिनि ऐं उन केमिकल रिएक्शन जे करे जेके ख़ाबरू हूंदा आहिनि उहे सम्झंदा आहिनि त हीअ कहिड़ी शइ जी ख़ुशबू आहे ऐं उन ख़ुशबू जे दारोमदार सां बरक़ी सिग्नल या बरक़ी इशारा ठाहींदा आहिनि। उहे बरक़ी इशारा वरी असांजे बू वारे गोले में जमा थी उतां तंत जे ज़रिए दिमाग़ ताईं पहुचंदा आहिनि। तंत जे ज़रिए दिमाग़ ताईं पहुचंदा आहिनि। सो जेकॾहिं असां समोसो साम्हूं ॾिठो या असांजे नक जे वेझो आयो त उन जी तमामु इश्तिहा अंगेज़ ख़ुशबू जेका आहे उहा ईंदी ऐं उहा असांखे खाइण ते मजबूर कंदी, छो त उन जा मालिक्यूल असांजे ऑल्फैक्टरी रिसेप्टर्स ते या बू जे ख़ाबरुनि ते अमल कंदा, जेके ऑल्फैक्टरी बल्ब या बू वारे गोले या बल्ब जे मार्फत सिग्नल ॾींदा, इशारो ॾींदा दिमाग़ खे
त मज़ेदार खाधे जी शइ साम्हूं मौजूदु आहे। भली चाहे असांजूं अखियूं बंदि हुजनि तॾहिं बि असांखे सख़्तु बुख लॻंदी ऐं असांखे इहो समोसो खाइण ते दिलि जमंदी। अचो त हिकिड़ो दफ़ो ॿियो बि इहा तफ़सील असां ॾिसूं, हालांकि इहो असां आसान कमु ॾिसी वरितो आहे। सुंघण जो अमल कीअं थींदो आहे? गुल मां ख़ुशबू जा मालिक्यूल असांजे नक में वेंदा आहिनि, नेज़ल कैविटी मां, उहे हिन म्यूकस में जेको आहे जमा थी, उन खां पोइ असांजा जेके सेंसरी रिसेप्टर सेल्स आहिनि उन्हनि ते अमल कंदा आहिनि। उन्हनि सेल्स ते ख़ाबरुनि ते हिकिड़ा वारनि जहिड़ी बनावट हूंदी आहे, उते इहो अमल थींदो आहे ऐं उन मां जेको आहे उहो बर्क़ी सिग्नल ठही जेके न्यूरॉन आहिनि या जेके असांजो दिमाग़ जूं तंतूं आहिनि उन्हनि जे थ्रू ब्रेन ताईं ईंदो आहे, दिमाग़ ताईं ईंदो आहे। नक जे बारे में दिलचस्प मालूमात। हर इंसान जी बुए मुख़्तलिफ़ हूंदी आहे। जीअं इंसान जे आङुरियुनि जा निशान हर कंहिंजा अलॻि हूंदा आहिनि या अखियुनि जा निशान अलॻि अलॻि हूंदा आहिनि, जीअं असां पोएं सबक में पढ़ियो। अहिड़ी तरह हर इंसान जी बुए बि मुख़्तलिफ़ हूंदी आहे। तव्हां आखाणियुनि में ॿुधो हूंदो त जेको देव चवंदो आहे आदम्बू आदम्बू, त उनखे हिकिड़े नए इंसान जी बुए ईंदी हूंदी, तॾहिं उहो चवंदो हूंदो आदम्बू। इंसानी ज़हन 10 खरब क़िस्म जी बुए खे महसूस करे सघे थो। औरतुनि जे सुंघण जी सलाहियत मर्दनि जी सलाहियत खां तेज़ हूंदी आहे। ज़ाइके जो 80% ख़ुशबू मां ईंदो आहे। जेकॾहिं तव्हां नक बंदि करे का शइ खाईंदो त भली केतिरी बि मज़ेदार हूंदी, तव्हांखे हुन में ओतिरो मज़ो कोन ईंदो जेतिरो नक खोले खाइजे। बुए जी यादगिरी ॾिसण जी यादगिरीअ खां वधीक हूंदी आहे। सो हाणे असांखे ख़बर पई त शयुनि जा मालिक्यूल असांजे नक में वञी कीअं तहरुक पैदा कंदा आहिनि ऐं उते असांजा जेके नक जा ख़ाबरू आहिनि उहे उनखे कीअं महसूस कंदा आहिनि ऐं सुंघण जो अमल छा आहे ऐं असां बुए कीअं महसूस कंदा आहियूं। इन ते सबक़ कयूं था पूरो, पर वञण खां अॻु में 2 अर्ज़ आहिनि। हिकिड़ो त चैनल सब्सक्राइब कयो ऐं ॿियो त पंहिंजे वधि मां वधि दोस्तनि खे, क्लास फेलोज़ खे ऐं सुञाण वारनि खे ॿुधायो त सिंध ऑनलाइन स्कूल ते सुठा सुठा सबक मौजूदु आहिनि, जेके तव्हां हिक ॿिए सां वंडे ऐं वधीक इल्मु पिराए सघो था। ख़ुदा हाफ़िज़।